श्री झूलेलाल सतनाम साखी। दोस्तों अज जो वीडियो असां तव्हांखे ॾेखारूं था जेका पहलगांव में बा नीरज उदवानी जंहिंजे उते आतंकवादियों जे द्वारा भरभक हत्या करी वई आहे। दोस्तों असांखे बि ॾाढी तकलीफ़ थींदी आहे कि असां जेॾी महिल हिन तरीक़े जा वीडियो असांजे चैनल जे माध्यम सां ॾेखारींदा आहियूं त असांखे बि ॾाढी तकलीफ़ थींदी आहे आख़िर ईअं छो थो थिए, छाजे लाइ थो थिए, इन पुठियां कारण छा आहिनि। बहरहाल दोस्तों ये ॾाढो ही दुखद घटना है, ॾाढी ही दुखद घटना है। चवंदा आहिनि न आतंकवाद जो को मज़हब कान थींदो आहे, पर इन घटना में तो साफ़ थी वियो आहे कि आतंकवाद जो भी मज़हब थींदो आहे। जी हाँ दोस्तों, जंहिं प्रकार सां उन्हनि माण्हुनि खे पकड़े करे उन्हनि जा मज़हब पुछा ऐं पोइ उन्हनि खे गोलियूं मारियूं अथनि त केरु थो चए कि आतंकवाद जो मज़हब कान थींदो आहे। अगरि ईअं न हो त पोइ हिननि आतंकवादियुनि सिर्फ़ु हिंदुओं के ही गोलियूं छो मारी। खैर दोस्तों, जंहिंजो माण्हू वञे ख़बर हुनखे पए त अॼु जेको आलम जेकी हालत हिन सिंधी जेका असांजा भाउर आहिनि नीरज उदवानी जे घर जी आहे उहा केरु ॾिसी नथो सघे। चारों तरफ़ गम जो माहौल, चारों तरफ़ दुख जो माहौल ऐं सॼो सिंधी समाज ही हिन आबितू पूरो राजस्थान ही न पूरो भारत हिन गम जे अंदरि डूबियल आहे। दोस्तों हिन हमले खां पोइ जेॾी महिल हुनजो शव जयपुर राजस्थान में आंदो वियो त राजस्थान जे सीएम भजनलाल शर्मा जी, डिप्टी सीएम कांग्रेस जे एक्स सीएम अशोक गहलोत समेत सभिनी नेताउनि अची करे भावभीनी श्रद्धांजलि ॾिनी ऐं दुख जताइनि। ऐं भजनलाल शर्मा साफ़ चई कि असांजे राजस्थान जे लाल नीरज उदवानी जी जेकी हत्या थी हुई आहे इन जे खून जे हिकु हिकु कतरे जो बदिलो वठियो वेंदो। इन विषय खे खणी करे उन असांजे देश जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहब का भी उन्हनि ॻाल्हायो आहे ऐं आतंकवाद जो ख़ात्मे जे मथां ॾाढी लंबी चर्चा भी कई अथनि कि पुटु चाहे कंहिंजो हुजे, औलाद चाहे कंहिंजी बि हुजे, इन प्रकार सां आतंकवादियुनि जे द्वारा न थियणो घुरिजे, कि बर्बक हत्या न थियणी घुरिजे। बहरहाल दोस्तों असां तव्हांखे नीरज उदवानी जे जीवन जे बारे में कुझु ॿुधाइणु चाहींदासीं। उहो इहो आहे कि नीरज उदवानी जी जेका हुआ उहे CA हुआ ऐं दुबई जे अंदरि जॉब कंदा हुआ। अगरि उन्हनि जी शादी लाइफ जी असां ॻाल्हि करूं त उन्हनि जी लव मैरिज जी, उन्हनि जी ज़ाल जो नालो आयुषी हो। ज़ाल मुड़ुस खे वेका ॾाढो बेहदी प्रेम कंदा हुआ ऐं ॿिन्हिनि खे घुमण फिरण जो ॾाढो शौक़ु हूंदो हो। ॾाढी सुठी ज़िंदगी जेके चइजे न, ॾाढी सुठी ज़िंदगी उन्हनि जी हली पे। बहरहाल उन्हनि खे कंहिं शादी समारोह में वञिणो उहे हुते विया ऐं हुतां खां उन्हनि जो प्लान ठहियो कि छो न कश्मीर जो भी 2 ॾींहं 3 ॾींहं टूर करे अचूं। हिन विच में उन्हनि जी माता जो फ़ोन थो अचे नीरज जी वटि कि तव्हां कॾहिं था अचो या छा तव्हांजो प्लानिंग आहे। त नीरज चए थो अञा 2 ॾींहं असां हिते आहियूं, 2 ॾींहंनि खां पोइ असां दुबई वेंदा हलीसीं। दोस्तों उहो अंतिम फ़ोन हो माउ लाइ, उहो हुनजी माउ जो अंतिम फ़ोन हो जंहिंमें ही ॻाल्हियूं थियूं। उन खां पोइ जेॾी महिल हू पहलगांव में घुमण विया त उते उन्हनि जो हत्या, बर्बक हत्या बि न बर्बक हत्या थी। जेॾी महिल हत्या थी त मायुनि चयो कि तव्हां असांजे मर्दनि खे विया मारो त असांखे बि गोली मारो। ते आतंकवादी छा था चवनि कि न तव्हांखे असां जिंदो छॾंदासीं, तव्हां वञो ऐं मोदी साहब खे वञी करे रो कि असां तव्हांखे मारियो आहे ऐं ॾिसूं छा था करे सघनि उहे। बहरहाल दोस्तों हिन ॻाल्हि खे ॾिसी करे, इहे सॼी घटनाक्रम खे ॾिसी करे असांजा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहब ॾाढा ई जेको चइजे न क्रोध में बि आहिनि, गुस्से में बि आहिनि ऐं कड़ा क़दम खणण लाइ करे उते तयार वेठा आहिनि ऐं जल्द ई हिननि जे मथां कड़ी कार्रवाई कंदा ऐं इन्हनि खे अहिड़ो ताबड़तोड़ जवाबु मिलंदो कि हिननि जी बि रूह कांपजी वेंदी। जी हाँ दोस्तों, असांखे सभिनि खे पूरो विश्वास आहे कि असांजा नरेंद्र मोदी जी हिननि जो बदिलो ज़रूरु वठंदा। बहरहाल दोस्तों सिंधी समाचार राजस्थान पारां पूरी टीम जे तरफ़ां असां मृतकनि खे भावभीनी श्रद्धांजलि था ॾियूं ऐं असांखे बि ॾाढो दुख ऐं तकलीफ़ थी आहे ऐं इहो वीडियो लॻाइण ते बि असांखे ॾाढी पीड़ा बि थिए कि हिन प्रकार जी घटनाऊं न थियणियूं घुरिजनि। असां हिन जो पुरजोर तरीक़े सां विरोध था करूं ऐं असां राजस्थान सरकार भजनलाल शर्मा सां गॾु बीठा आहियूं ऐं देश जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहब सां गॾु बि बीठा आहियूं। उन्हनि सां गॾु उन्हनि जे हर निर्णय जे सां
जेको बि हू कड़ो सां कड़ो निर्णय खणंदा हुन सां गॾु असां कंधे सां कंधो मिलाए करे बीठा आहियूं। असांखे बि बदिलो खपे कि जेका इहे आतंकवादी हीअं बेगुनाहनि खे मारीनि था उन्हनि जो बदिलो खपे। जी हाँ दोस्तों, सिंधी समाचार राजस्थान सरकार सां गॾु आहे। सिंधी समाचार राजस्थान प्रधानमंत्री जे हर हिकु फ़ैसिले सां गॾु आहे ऐं सिंधी समाचार राजस्थान इन पीड़ित परिवारनि सां गॾु आहे। जय श्री झूलेलाल।